जिन्हनि जे बादशाह तौरु सुञाणप रखंदड़ गाजी शाह गंजबख्श परहेज़गार ज़ाहिद इबादत गुज़ार बहादुर ऐं दिलेर शख़्सियत हुआ। गाजी शाह बाबति ॿुधायो थो वञे त साईं सैयद घराणे सां तालुक़ रखंदड़ हुआ। संदन वालिद साहब जो नालो अहमद शाह हुयो। गाजी शाह जी सार संभाल खोसे कबीले जे माण्हुनि कई हुई। गाजी शाह जी बहादुरी खे ॾिसी मियां नसीर मोहम्मद कलोड़े दादू ज़िले जे खीरथर जबल जे लंघ ऐं काछे जे मैदानी इलाइक़नि वटि जनरल मुक़ररु कयो हो। गाजी शाह मियांवाल तहरीक जूं समूरियूं ज़िम्मेवारियूं बहादुरी सां सरअंजाम ॾिनियूं हुयूं। दुश्मननि सां केतिरियूं ई जंगियूं लड़ियूं, काफ़ी इलाइक़ा फ़तह कया। मुखालिफ़नि गाजी शाह खे बलोचिस्तान जे इलाइक़े लोही वटि बिरोही कबीले जे माण्हुनि हथां क़तल करायो, जंहिं जी मैयत खे संदन ॾाची ते रखे सिंध तरफ़ रवानो कयो वियो। ॾाची अची ॻोठ टोड़ी वटि बीह रही, जिथां मुरीदनि यानी खोसा कबीले जे माण्हुनि गाजी शाह खे पंहिंजे आस्थाने ते दफ़न कयो, जिथे हर साल मेलो लॻंदो आहे। गाजी शाह जो मक़बरो जबल जे 800 फुट जी ऊचाई जी चोटी ते आहे। टिनि ॾींहनि जे मेले में सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब मां हर साल हज़ारे अक़ीदतमंद बस, ट्रालियुनि, उठनि, मोटरसाइकिलनि ऐं पेरे पैदल ईंदा आहिनि। हुन जे मेले ते अक्सरियत औरतुनि जी हूंदी आहे, जेके पंहिंजूं दिलि जूं सुखाऊं खणी ईंदियूं आहिनि। दरगाह जे चौधारी खुलियल आसमान हेठि पंहिंजा आस्थाना ठाहे मुर्शिद गाजन शाह जी हाज़िरी भरींदा आहिनि। जबल जे हर तरफ़ सुरहंदे जे साज़ सां अल्लाह तुहार ऐं जियो मियां गाजन शाह जा नारा हर तरफ़ बुलंद हूंदा आहिनि। मुर्शिद जे घुमण फिरण लाइ था अचूं, असांजे मुर्शिद सभई ज़ारत करण लाइ था अचूं। असीं कमाइण बमाइण कोन था अचूं। असांजे मुर्शिद सॼी ज़िंदगी में असांजा वॾा नंढा हिते गरी आहिनि। असांजे मुर्शिद सां वञी हुनजी ज़ारत ते था अचूं। असां परे खां ईंदा आहियूं 12 महीने अची हिते ज़ारतनि कंदा आहियूं। ॿार बि बचड़े वार जेका आहिनि उहे बि ख़ुशी कंदा आहिनि। वरी 12 महीना असांखे का तकलीफ़ न थींदी आहे। साईं बिल्कुलु ग्राहकी सुठी आहे। गाई शाह जी धंधो ऐं भलो थींदो आहे। मेलो बि भलो आहे ऐं मेलो घुसण जो कोन्हे, कोला कंदो ऐं मेलो तमामु भलो मेलो आहे। गाजी शाह ते ईंदड़ वॾो अंग ॻोठाणनि ऐं आस पास में मौजूदु ज़ाइरीन जो हुजे थो, जेके सुरंदीअ जे साज़ ते धमाल लॻाईंदे नज़र अचनि था, जिन्हनि खां आजपो हासिल करण लाइ नफ़्सियाती, ज़हनी ऐं समाजी मुश्किलातुनि में फाथल औरतूं धमाल हणनि थियूं, जेके बेवसी मां बेकाबू थी सुरंदीअ जे साज़ जे अॻियां कंध धुड़नि थियूं। हक़ीक़त में उन कहाणी जे पुठियां खोड़ सारियूं कहाणियूं जनम वठनि थियूं। उन्हनि मां बेजोड़ शादियूं, नंढी ॼमार में शादियूं, घणे अरसे ताईं बीमारियुनि में मुब्तला रहण, वक़्त सिर इलाज जो न थियण पिणु शामिल आहे। हितां इंशाल्लाह को बि हितां ख़ाली न वियो आहे, छो त असांखे यकीन आहे साईं असांजो मुर्शिद आहे, उनजा मुरीद आहियूं, उनजी मोहबत लाइ आहियूं, सिक जे लाइ जेका लाइ फ़क़ीर आहे उहो असांजे अचे पी सी ते असां बि हाज़िरी भरींदा आहियूं। असांखे कमरा समरा मिलियल आहिनि साईं, पूरी सहूलियत आहे। असांखे नंगार बंगार जाम मिले थो। असांखे का शइ बि सहूलियत न आहे। असां बरपट में वेठा आहियूं, न का पाणी जो सहूलियत आहे, न को ज़माने जो सहूलियत आहे। असांखे का शइ बि सहूलियत न आहे। फ़क़ीरनि खे सहूलियत आहे, खाइण पीअण फ़क़ीर खाइनि था, असां तुंहिंजी बुख मरूं था पिया। थी सभिला कोई लालच न आहे। मां पंहिंजो ख़र्च सां लूटी ॾींदो आहियां। ॿुहारो हर शइ खाइण पीअण मुंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। कुदरती पाणी जो आबशार जेको गाजी शाह जे नदी जे नाले सां सॼो वञे थो, हिन आबशार जो पाणी खीरथर जबल जे अंदरां निकिरे थो। हिन पाणी मां काछे में ज़मीनूं आबाद कयूं वञनि थियूं। उन खां अलावा गाजी शाह जा मुरीद साईं जी करामत तौरु सम्झी अक़ीदतमंद, ख़ारिश ऐं चमड़ी जी बीमारियुनि में मुब्तला